दोस्तों तव्हांखे हाणे तकरार ड्रामे जी जेका नेक्स्ट अपडेट आहे उहा ॿुधाईंदासीं वक़्त जे हवाले सां। त वक़्त छा वाकई हाणे जेको आहे बख़्शल खे मारे हितां निकिरी वेंदो, या वरी मूसा अची बख़्शल खे पूरो कंदो, या वरी नवाब खान जा माण्हू बख़्शल खे पूरो करे हितां जेको आहे छॾाए वेंदा वक़्त खे। ऐं मीर मूसा खे ऐं छा इक़बाल सूबेदार शेर अली खे बि गिरफ़्तार कंदो। बिल्कुलु दोस्तों, तव्हांखे ही वीडियो बिल्कुलु असां पूरी तरीक़े सां खोले ॿुधाईंदासीं। तव्हांजे कम जी ही वीडियो आहे, अपडेट आहे। मुंहिंजे ख़्याल में ही वीडियो तव्हांखे आख़िर ताईं ॾिसणु घुरिजे। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त हाणे जेको आहे पुलिस इक़बाल जेको SHO आयो आहे, इहो बाहि ॿारींदो मूसा वारनि जे गॾु, इहे दरपदर थी वेंदा टेई ॼणा। ऐं जेको आहे बख़्शल जे गॾु बि बाहि ॿरंदी। ऐं जेको आहे आहिस्ता बख़्शल जे हथु अची वियो इन्हनि जे, त पोइ सॼी ॻाल्हि खोले वेंदो ऐं इहो पकड़ियो बि वेंदो, वक़्तु ज़ाहिर थी पवंदो। ऐं नवाब खान जेको आहे भावल जे मथां हथु रखी वेठो आहे, जेको उन ज़रिए वक़्त खे हू छॾाए वठंदो ऐं सचो बि साबित थी वेंदो भावल जे अॻियां बि। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे जीअं ई इहे राज़ खुलिया, पोइ जेको आहे मीर वारनि जे हथां हर्षे हली वेंदी ऐं हू जेको मीर आहे पंहिंजी भेण खे छॾाइण में नाकाम थी वेंदो। ऐं दोस्तों मीर जे लाइ घणा चैलेंज हाणे अचण वारा आहिनि। ऐं मीर इहो सोचो बि न हुयो त मां माण्हू मारींदुमि, इहो वरी असांजे ई घाटे में पइजी वेंदो। ईअं ई थियो, नवाब खान इहो ई त चाहे पियो कुझु न कुझु थिए, काॾों बि माण्हू मरंदो त मूसा ऐं मीर जे मथां हणंदुसि, जे भावल मोह त ओॾे हणंदुसि, जे वक़्तु मोह। ऐं इहा वक़्तु जेको गिरफ़्तार थी वियो आहे, इहा नवाब खान खे बिल्कुलु ख़बर न आहे। इहा ख़बर हाणे पवंदी नवाब खान खे भावल जे हथां, जॾहिं भावल ॿुधाईंदो त मुंहिंजे भाइटे खे इन्हनि किडनैप कयो आहे। पोइ त नवाब खान अञा मूसा, मीर ऐं दरिया खान जे लाइ बाहि लाहे पाए ॿारींदो ऐं इन्हनि लाइ वैल करे छॾींदो। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, शायदि को सभु इलाही यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।